इस्लाम कोट भरसा असां ॻोठ आरब जी ढाणी में मौजूद आहियूं, जिते मेघवाड़ बिरादरी जा जेके घर आहिनि उन्हनि जे भरिसां बिल्कुलु जेका ही गौचर ज़मीन आहे, इन ते कब्ज़ो कयो वियो आहे। मुतासिर एहतजाज कनि पिया, इन्हनि खां पुछूं था त छा था चवनि। गटियूं सभु सूड़े असांजे पाणी जा लंग बंदि करे, हर शइ असांजी उथियण विहण ॿारड़ जा आहियूं, उहो सभु बंदि करे हमलो करे हिते कुआड़ियूं खणी वेही रहिया आहिनि ऐं न कंहिंखे मटण ॾियनि न कंहिंखे वेहण ॾियनि। असांजे ॿार बच्चे जा लंग बंदि आहिनि। असीं ग़रीब आहियूं, असांजे अॻे 4-5 था कब्ज़ा हमला कया आहिनि ऐं असीं पुॼूं कोन था, रड़ूं था करे ऑफिसरनि खे, उहो केरु असांजी ॿुधे कोन थो। अॼु 3 ॾींहं असीं डोड़ूं पिया। ही ठक्कर बिरादरी जा माण्हू आहिनि, इस्लाम कोट जा रहवासी आहिनि। असीं हिते 100 साल जा रहवासी आहियूं। असांजो हक़ आहे ही गौचर आहे, जंहिं ते हू अची पंहिंजे सेड़े खां शुरूआत कनि, न असांजे घरनि जी घटियुनि खां उन्हनि शुरूआत कयो आहे। इहो महिरबानी करे असीं इंतज़ामिया खे चऊं था ऐं सभिनी खे चऊं था त असांखे तोहफ़े ॾिनो वञे। असीं ग़रीब मिसकिन, असांजो कोई सॾु सलूकत सुणे कोन थो। असां जुलम आहे। असीं नियाणी सियाणी ॿार को काठी ते जाए, को बकरी ते जाए, को डागा ते जाए, असीं कीअं कढे सघां। असीं ग़रीब, असांखे खां डपु थो थिए। अॻे असांजे पुलिस वारे जी भाकरूं बि खणे से वञी हितां खणी विया थाणे में। अहिड़ा असां जुलम कया आहिनि। असां जुलम आहे ठकोर असांजे घरां ते हमिलो करींदा। 10 चक्कर हमिलो करे आया आहियूं। इन्हनि अची हिते कब्ज़ो कयो। मर्द माण्हू बि कोन, औरतूं हुयूं। असांजे ॿार बच्चो ॿाहिरि उथे थो, तंहिंजे करे 2 ॾींहं मुसलसल ॿार बच्चो बि उथी वेही कोन सघियो आहे। ऐं घरनि जे चोफेर माना उलहंदे उभरंदे पासे बि हिननि कब्ज़ो करे छॾियो आहे। भूंगी बि ठाहे छॾी आहे ऐं खूह जी अधु सारण बंदि करे छॾी अथनि। हू वारो बि कोन था कढी सघनि। तंहिंजे करे हीउ तमामु बेवाजिबी आहे ऐं इंसाफ़ थियणु खपे। घरनि जे भर में अची ठकरनि ज़ोरी हमिलो करे ऐं सूड़ियो ऐं भूंगियूं ठाहियूं आहिनि, कब्ज़ा कया आहिनि। हीअ जिते कब्ज़ा कयूं, हीअ गौचर आहे, सरकारी ज़मीन आहे। पोइ असांखे चवनि था त हीअ असांजी सर्वी आहे। हिते हिननि जूं कंदियूं पटियूं, हिननि जा घस लंग सभु बंदि करे छॾिया आहिनि। हिते नौजवान धीअरूं आहिनि, हिननि वटि वॉशरूम न आहे, एतिरा अमीर न आहिनि। ही ग़रीब पंहिंजो मज़दूरी ख़ातिर वेठा आहिनि। हाणे हू हुननि जो ॿार उथियण वेहण हुननि जो बंदि थी वियो। हाणे हू कहिड़े पासे हुननि जी उहो लंग बंदि आहिनि। हुनजे लाइ मूं DC साहिब खे बि रिक्वेस्ट कई हुई, AC साहिब खे बि चयो। कल्ह बि हिते सरज़मीन ते आया आहिनि। अॻे बि हिननि जो हिकिड़ो फ़ैसिलो थियल आहे, जंहिंजो स्टाम मौजूदु आहे, जंहिंमें इहो थियल आहे त भई सेड़े खां ओभर ठकर कोन वेंदा, ओलह मेघवाड़ कोन ईंदा। रहवासी मुतालबो कनि पिया कमिश्नर मुर्फ़ ख़ास, डिप्टी कमिश्नर थरपारकर ऐं असिस्टेंट कमिश्नर इस्लाम कोट खां त नोटिफिकेशन जेको निकितो आहे, हिन वक़्तु थर में गौचर जी ज़मीन ते पाबंदी लागू कई वई आहे। वणनि जी वाढी ते बि 144 कलम जेका से लागू कयो आहे। हीअ चवनि था त गौचर ज़मीन ते जेका कब्ज़ो कयो वियो आहे, उहो फ़ौरन ख़तमु करायो वञे। गाज़ी बजीर, अवामी आवाज़ TV न्यूज़, ॻोठ आरब जी ढाणी। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।